सवाल नंबर पहिरियों, अरकान इस्लाम मां छा मुराद आहे? जवाब, अरकान रुकन जो जमो आहे। रुकन जी माना आहे थंभो। इस्लाम जी शानदार इमारत जिन पंजनि बुनियादी थंभनि ते क़ाइमु आहे उन्हनि खे अरकान इस्लाम चइबो आहे। सवाल नंबर ॿियो, ज़कात मां छा मुराद आहे? जवाब, ज़कात जी माना आहे पाक करणु। ज़कात माल जे उन ख़ासि हिसे खे चइबो आहे जंहिंखे अल्लाह ताला जे हुकुम मुताबिक़ ग़रीबनि, फ़क़ीरनि ऐं मोहताजनि वग़ैरह खे ॾिनो वञे। सवाल नंबर टियों, ज़कात जे बारे में अल्लाह ताला जो कहिड़ो इरशाद आहे? सवाल नंबर टियों, ज़कात जे बारे में अल्लाह ताला जो कहिड़ो इरशाद आहे? जवाब, क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला जो इरशाद आहे, वातु ज़कात, तर्जुमो, ऐं ज़कात ॾींदा करियो। सवाल नंबर चोथों, आमिलीन ज़कात कहिड़ा माण्हू आहिनि? जवाब, आमिलीन उहे अहलकार जेके मुस्लमाननि खां ज़कात जमा करे हक़दारनि में तक़सीम कनि। सवाल नंबर पंजों, ज़कात अदा करण जा 3 फ़ाइदा लिखो। जवाब, ज़कात अदा करण सां माल पाक थी वेंदो आहे। नंबर ॿियो, दिलि मां माल जी मोहबत दूरि थी वेंदी आहे। नंबर टियों, ज़कात जी अदायगीअ सां माल में बरकत ईंदी आहे ऐं उहो वधणु लॻंदो आहे।